सिंधियुनि जो ॾिणु तिरमूरी जंहिंखे मकर संक्रांति बि चइबो आहे। हिंदू धर्म में मकर संक्रांति जी वॾी महिमा आहे। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस तव्हांखे मिलंदा। उहे चाहे सिंधी रोटी हुजे, सिंधी कल्चर हुजे, ट्रेडिशन हुजे, असांजा ॾिण वार हुजनि, हिकु हिकु शइ मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। तो वह जरूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि और दोस्तनि सां इहो वीडियो ज़रूर शेयर कजो। तो हुनर मुस्कान का चैनल ते इहे शयूं अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। असां सिंधी मकर संक्रांति खे चवंदा आहियूं तिरमूरी या उत्तरायण। मकर संक्रांति जो मतिलबु आहे इन ॾींहुं सूर्य जेको आहे मकर राशि में प्रवेश कंदो आहे। मकर राशि मां खयल आहे मकर ऐं संक्रांति जेको आहे इहो संस्कृत जो अखर आहे जंहिंजो मतिलबु आहे लॾ पलाण करण या हलचल करण, जीअं मूवमेंट चइबो आहे इंग्लिश में। मकर संक्रांति ते सूर्य भगवान जी उपासना कबी आहे, गायत्री मंत्र चइबो आहे। इन जो वर्णन ऋग्वेद में बि कयल आहे। तिरमूरीअ ते तिरनि जी वॾी महिमा आहे। जीअं त चवंदा आहिनि सूर्यदेव धनु राशिअ मां शनि जी राशि यानी मकर राशि में प्रवेश कंदा आहिनि। त जंहिं वक़्तु सूर्यदेव शनिदेव वटि आया हुआ त शनिदेव सूर्यदेव जो स्वागत जेको आहे तिरनि सां कयो हो, जंहिंसां सूर्यदेव जाम प्रसन्न थिया हुआ ऐं शनिदेव खे इहे तिर ॾाढा प्रिय आहिनि। त इन करे चवंदा आहिनि मकर संक्रांति ते यानी तिरमूरीअ ते असां तिर खाईंदा बि आहियूं ऐं दान बि कंदा आहियूं। और इहे जेके आहिनि असां पंहिंजी न्याणियुनि खे ॾींदा आहियूं और ब्राह्मणनि खे बि असां इहे ॾींदा आहियूं। ऐं हिकु ॿियो बि कारण आहे, चवंदा आहिनि असां इन ॾींहुं तिर गुड़ खाईंदा आहियूं। तिर ऐं गुड़ जेके आहिनि गरम तासीर ॾींदा आहिनि। त असांजे शरीर खे गरम तासीर पहुचे इन जे लाइ असां तिर गुड़ खाईंदा आहियूं। और तिरनि में जेके आहिनि एंटीऑक्सीडेंट्स आहिनि, मैग्नीशियम आहे और केतिरा ई ताक़त वारा तत्व आहिनि। इन जे करे असां तिरमूरी ॾींहुं तिर ज़रूरु खाईंदा आहियूं। इहो हिकु साइंटिफिक रीज़न आहे। इन खां पोइ असां खाईंदा आहियूं मूरियूं, तिर और मूरी। मूरी जेका आहे सर्दी खांसीअ जे लाइ ॾाढी बहितरीनु हूंदी आहे, इम्यूनिटी बूस्ट कंदी आहे, डाइजेशन लाइ जाम सुठी आहे और इम्यूनिटी खे बि स्ट्रॉन्ग कंदी आहे, ब्लड शुगर कंट्रोल कंदी आहे और तंहिंखां सवाइ पाचन शक्ति जेका आहे असांजी वधाईंदी आहे। और मूरी जेका आहे हमेशह थधि में ई खाइबी आहे, जंहिंजो जेको इफेक्ट जेको चइजे इम्यूनिटी इफेक्ट जेको आहे ॾाढो सुठो थींदो आहे। मतिलबु त तिरमूरी जेको आहे मकर संक्रांति सूर्य भॻवान जो ॾिणु आहे, जंहिंमें असां सूर्य भॻवान जी उपासना कंदा आहियूं, सूर्य भॻवान खे अर्घु ॾींदा आहियूं। और ॿियो इन ते चयो वेंदो आहे त तिरमूरीअ ॾींहुं टुॿी ॾिजे यानी गंगा सनानु कजे या कंहिं नदीअ ते वञी सनानु कजे, न त घर में ई गंगा जल विझी करे ज़रूरु सनानु कजे सुबुह जो जल्दी उथी करे। छो इन जो बि हिकु रीज़न आहे। इन ॾींहुं चवंदा आहिनि यानी मकर संक्रांतिअ जे ॾींहुं ई गंगा माता असांजे धरतीअ ते आगमन कयो हो। इन करे मकर संक्रांतिअ ते असां गंगा टुॿी ॾींदा आहियूं और सूर्य भॻवान खे अर्घु ॾींदा आहियूं। तिरमूरीअ ॾींहुं यानी असां मकर संक्रांतिअ ते उॾाईंदा आहियूं लॻड़। लॻड़ जेके आहिनि हिकु ख़ुशीअ जो प्रतीक त आहिनि, पर उन सां गॾु चवंदा आहिनि हिकु स्टोरी ॿी बि आहे त भॻवान श्री राम मकर संक्रांतिअ जे ॾींहुं हिकु लॻड़ उॾायो हो जेको इंद्रलोक वञी पहुतो हो। उन खां पोइ इहा प्रथा थी आहे त असां मकर संक्रांति ते लॻड़ उॾाईंदा आहियूं। लॻड़ जेको आहे ख़ुशी, आज़ादी और शुभता जो प्रतीक आहे। ऐं ॿियो हिकु रीज़न आहे त थधाइण हूंदी आहे त असांजे शरीर खे सूर्य भॻवान जी रोशनी मिले, इन जे लाइ बि असां लॻड़ उॾाईंदा आहियूं मैदाननि ते बीह करे, जीअं असांखे सिज जी रोशनी लॻे। संक्रांति खां पोइ नओं फ़सुलु खेतनि मां लहंदो आहे। इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि मिली ॿुधाईंदी आहे त तिरमूरी यानी मकर संक्रांति जेका आहे सुख, शांति और समृद्धीअ जो प्रतीक आहे। सभिनी खे तिरमूरीअ जूं लखे लखे करोड़े करोड़े वाधायूं। मां हिकु कोशिशि कई आहे त सभु ॻाल्हियूं मां हिते तव्हांखे ॿुधायां, पर अगरि मूंखां काई ॻाल्हि अगरि रहिजी वई हुजे, तव्हांखे ख़बर हुजे त मूंखे ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो, त मां ईंदड़ वीडियो में उहा ज़रूरु ऐड कंदसि। और अहिड़ी कहिड़ी वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो और हिन वीडियो लाइ बि ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो। जय झूलेलाल।